बे न्यूज़ में खबरुनि अपडेट जो सिलसिलो जारी है। खबर शामिल कयूं पिया मलीर खां। मलीर जे सामूंडी कप ते क़ाइम रेहड़ी मियाण वारे इलाइक़े में बदअमनी ऐं तेज़ीअ सां वधंदड़ मंशा जे विकिरे ख़िलाफ़ मागिर समाजी संगत तंज़ीम तरफ़ां मलकानी पाड़े खां सिंध गवर्नमेंट इस्पताल ताईं एहतजाजी रैली कढी वई। वधीक तफ़सील मुश्ताक अहमद गबोल जे हिन रिपोर्ट में। इन वक्त अस मौजूद आहियूं रेडी ॻोठ में, जेके बदअमनी फुरूं ऐं रोज़ जो मामूल बणिजी वियो आहे ऐं नौजवान शाहनवाज़ खे गोली लगी आहे ऐं हिते सख़्तु एहतियात कयो पियो वञे। SHO DSP मलीर ऐं हिते जी इंतिज़ामिया असांजा चूंडियल नुमाइंदा जेके कल्ह वोट वठी आया आहिनि उहे गाहि लॻा पिया आहिनि। अचो त असां सां जेको रेडी ॻोठ जो मौजूद शख़्सियत यूनिस ख़ासि करे असां ॻाल्हि ॿोल करियूं था। वधीक हिन छा चवणु आहे? अॼु असां पंहिंजे तंज़ीम माहिगीर समाजी संगत जे प्लेटफॉर्म तां ही एहतजाज करे रहिया आहियूं त कल्ह असांजे नौजवान शाहनवाज़ खे मेन सुजुकी स्टाफ ते गुंडनि गोलियूं हणी ज़ख़्मी मरण हालत में करे छॾियो। हू पंहिंजे तौर ते उनखे मारे चुका हुआ, पर ख़ुदा उनखे ज़िंदगी ॾिनी ऐं इहो रोज़ जो मामूल आहे। हिन खां 4 ॾींहं अॻु में मिल्काई पाड़े जे मोज़िज़ हसन ॾुख ऐं उनजी घरवारी खे सरेआम रोड ते किराए उन्हनि खे तज़लील कई वई, उन खां फुर कई हुई। इन खां अॻु में हिते रोज़ानू 2 दुकानदारनि खां फुर थिए थी, डकैतियूं थियनि थियूं। इन खां अॻु में असांजा 3-4 नौजवान क़तल कया विया आहिनि। हिते अयूब मूसानी खे क़तल कयो हुयो, हिते मुबारक खे क़तल कयो हुयो, हिते ओस्मान खे क़तल कयो हुयो। उनजा कातल गिरफ़्तार नथा थियनि। ही ॾोह कंदड़ माण्हू हिते बचजनि नथा। आऊं पंहिंजे तंज़ीम जे प्लेटफॉर्म ऐं रेड़ी मियाण जे अवाम जे तरफ़ां हिते जेके नुमाइंदा पंहिंजो पाण खे बिना मुक़ाबले चूंडाइनि था, उन खां सवाल थो करियां त तव्हां असांजे ॾुखनि में शरीक कोन था थियो, असांजे ॾुखनि ते ताड़ियूं वॼायो था। त यादि रखो, ही रेड़ी मियाण जो अवाम आहे। हू जेकॾहिं तव्हां उनजे वोट खां डिॼो था त तव्हां उनजे इंतख़ाम खां बि डिॼो। ही रेड़ी मियाण जो पुरअमन अवाम अमन कर इन जी पुरअमनी खे तव्हां बुज़दिली न सम्झो। ऐं हिते जी पुलिस इंतिज़ामिया SHO सुखण ऐं DSP सुखण SSP मलीर खां मुतालबो थो करियां त रेड़ी मियाण जे अंदरि पुलिस जेका तरफ़ां इहो गुंडागर्दी ऐं बदमाशी, मोबाइल चोरी, डकैती, इनखे बंदि करायो। ॿिए सूरत में असांजो इहो एहतजाज वधंदो। हीउ एहतजाज सुखण थाणे ताईं ईंदो, हीउ एहतजाज SSP ऑफिस ताईं ईंदो, हीउ एहतजाज नेशनल हाईवे खे बंदि कंदो।